नाज़रीन गढ़ी हसन वेझो मरेटा मोड़ ते हिन वक्त असीं मौजूद आहियूं। बरसाती ॿोॾि जेकी आहे त हिननि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी आहे। सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि इलाइक़नि प्यारो खोसो ऐं भरपासे जा जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि उहे मुकमिल तौर ते ॿुॾी विया आहिनि। 80% या उन खां अलावा जेका 100% चइजे त हिते जेके फसल आहिनि उहे तबाह थी विया आहिनि ऐं सवें घर हिते जेके आहे त ड्रही पट पिया आहिनि। पर हिन वक़्त ताईं सरकारी को अमलदार हिन तरफ़ नाहे पहुतो ऐं हिन वक़्त बि जेके आहे त प्यारो खोसो, पारू खोसो, वली मोहम्मद खोसो आहे या अब्दुल्ला सरकी आहे या उन जे आसपास में जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि हिन वक़्त बि उते जेके आहे त हज़ारे माण्हू पंहिंजे घरनि में जेके आहे त फाथल आहिनि। को रस्तो कोन्हे। हितां जे बासर्ज पारां रोडनि ऐं रस्तनि खे कट हणी जेको आहे त मिसकिन मारूड़नि खे ॿोड़ियो वियो आहे, जंहिं सबबु हितां जेके आहे त ज़मीनी राब्तो जेको आहे त मुकमिल तौर ते कटियल आहे। 4 खां 5 फुट रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बीठल आहे, जंहिं सबबु हितां जा मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर आहिनि। उहे जेके आहे त बेसहायता बणिजी बेहाल बणियल आहिनि। असां सां हिते कुझु मुतासिर ॻोठाणा मौजूदु आहिनि, वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। अहमदाबाद असांजो विच में वली मोहम्मद खोसो, प्यारो खोसो, पारू खोसो, गुलबेग, अयाज़ अहमद ख़ान सरकी, परियों पारू ऐं वॾा वॾा हाजी मोहम्मद यूसुफ ख़ान जो ॻोठु आहे। वॾा ॻोठ आहिनि, उन्हनि में सवे माण्हू फाथा पिया आहिनि ऐं गवर्नमेंट वारो न को MP अचे थो, न को MNA अचे थो, न को मुख़्तियारकार अचे थो। उहो अलाए किथे बि आहिनि। बहरहाल नुक़सान जिथे किथे थियल आहिनि। असां वटि ज़मीनी रस्ता बहाल हुया, हर को अचे पियो वञे पियो, को माण्हू पंहिंजो राशन वग़ैरह पंहिंजी मदद पाण वठे पियो करे पियो। हाणे माण्हू खां ई वधीक जॾहिं रस्तो ब्लॉक थी वियो आहे, हाणे हिननि हथनि सां जेके किरननि सां कटाया, जेकॾहिं किरननि सां कट न आणनि हा त स्लो स्लो पाणी हले हा, रस्तो ॾियनि हा, पाणी निकिरी वञे हा। हाणे हिते मरेटा मोड़ खां अॻियां बि रस्तो ओवरटॉप करे थो, रोड जे मथां फुल हले थो। हेठि एतिरो पाणी निकाल नथो करे, हेॾे कट हणंदा था वञनि। हे हथनि सां हिननि काफ़ी हज़ारे माण्हुनि खे ॿुॾाए माण्हू मरी वेंदा हो थींदा। DC साहब खे, MNA खे, MP डॉक्टर सोराब ख़ान खे बि मां अर्ज़ु कयां थो त बाबा अचो, विच हज़ारे माण्हू फाथा पिया आहिनि। काफ़ी कुराड़ा आहिनि जेके निकिरण जहिड़ा बि न आहिनि, उहो उते ई मरी वेंदा ॻोठनि में। महिरबानी करे पंहिंजो जेको आहे हिननि जे लाइ कुझु कयो। ग़रीबनि जे लाइ बोर्ड त अलाह जे तरफ़ां आई आहे, पर हिननि कुझु असांखे हथनि सां बि ॿोॾायो आहे, घणो पाणी ॾेई करे। जॾहिं स्लो पाणी हले हा त पोइ सही हुयो। हे हाणे हथनि सां किरनि हाणे पाणी खे रस्तो ॾियनि, अॻियां स्लो स्लो हलियो वञे पोइ बि। असां हिकु हिन ॻोठ जा रहवासी आहियूं। असांखे माना मतिलबु बरसाति सबबु काफ़ी तबाही अची चुकी आहे। काफ़ी माण्हू ॻोठनि में असांजे में फाथल आहिनि। अञा ताईं कोई हुकूमती असांखे इमदाद, कोई रिलीफ नाहे मिली सघियो। ऐं हाणे पाणी ज़्यादा तव्हां ॾिसी सघो था, पाणी ज़्यादा चढ़ी वियो आहे। इन जे करे असां आला अफ़सरनि खे इहो ई अपील कयूं था त असांखे रेस्क्यू टीम फ़राहम करे वञनि ऐं असांजे ॻोठ में अची विज़िट करे वञनि, ताकी असांजा जेके फाथल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ते फ़राहम कनि। असांजो बाहू खां जेकी पाणी जी गुज़र आहे तमामु इंतिहाई ख़राबु आहे, जंहिंमें वली मोहम्मद ख़ान ॻोठु, मोहब्बत ख़ान खोसो, प्यारो खोसो, नियाज़ ख़ान खोसो, ज़फ़र ख़ान सरकी, अयाज़ ख़ान सरकी, गुलबेग, उन सां गॾु असांजो जेको UC दीनगढ़ आहे, जेको ॻोठु आहे दीनगढ़ जो, उहो बि मुकमिल ख़तमु आहे। हैरो, अकबर ख़ान खोसो, इन सां गॾोगॾु ॿिया इलाइक़े खोड़ नंढा वॾा ॻोठ आहिनि जेको तबाह थियल आहिनि। हिन महिल प्यारे खोसे में ग़रीब अवाम तमामु सख़्तु मुश्किलातुनि में फाथल आहे। न खाइण जे लाइ को राशन वग़ैरह आहे, न को टेंट आहे, न को दवा जो को अहिड़ो सिस्टम आहे। असां आला ऑफिसरनि खां गुज़ारिश था कयूं त हिते जल्दी जल्दी को अहिड़ो सख़्तु उपा खणनि ताकी ग़रीबनि खे ॿाहिरि कढी को सुठे जॻह ते महदूद रखनि। प्यारे में जेको पाणी आयो आहे, इहो वॾो जेको पारू आहे, पारू खोसो, प्यारो खोसो, पना जो ॻोठु, जेको इहो सॼो पाणी आयो आहे, तमामु घणो पाणी आहे। जेके अञा ताईं असांजा ॿार बि फाथल आहिनि, ॿार बि निकिरी न सघिया आहिनि। असांजे वटि को बि अमलदार कोन्हे। पाणी सफ़ा इंतिहा आहे। चौथों पंजो ॾींहुं आहे, पाणी न को DC अचे थो, न केरु अचे थो, न असां वटि टेंट आहे, न असां वटि को डॉक्टर आहे। पधर ते पिया आहियूं, असांखे पनियूं बि न आहिनि जो पनियूं वठी अची ॿार पंहिंजा ढकूं। ॾाढा परेशान आहियूं। असां खाइण लाइ मानी न आहे, बीमार खटनि ते पिया आहिनि। हिकु ॿ मरी विया आहिनि असांजा। हाणे उन्हनि खे इलाज लाइ पैसो न आहे, कंहिंखे इलाजु करायूं। महिरबानी कयो, अलाह जे वास्ते असां ग़रीबनि जी मदद कयो, असांखे कुझु संभारो कयो। खंडु अॻिते कट आणनि, को प्यारो बचे, बाद माण्हू फाथा पिया आहिनि प्यारे खोसे, उहे निकिरनि, असां निकिरूं। को खाइण लाइ असांजी मदद कयो, दवा जे लाइ ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो। प्यारो खोसो, वली मोहम्मद खोसो, पारू खोसो
ऐं इन खां गुलबेव अब्दुल्ला सरकी दीनगढ़ नूर खान ऐं ड्रिब गुलबेव सॼे खे पाणी पहुतो आहे। सॼो इलाइक़ो सैलाब में आहे। हिन टाइम कोई बि न अमलो पहुतो आहे, न DCO जेकबाद SSP जेकबाद कोई बि कंहिं बि अमलो हिन टाइम कोई बि न पहुतो आहे, न डॉक्टर जो सहूलियत आहे हिते, कोई बि काश न आहिनि हिते। सॼो इलाइक़ो अचो कई ग़रीबनि जा घरों किरिया, मनूं किरिया, कोठियूं किरिया। राति 12 खां बरसाति शुरू थियो आहे त 3 बजे वञी बीठो, को बि हिन टाइम कोई बि अमलो हिन टाइम न SSP जेकबाद बि ॾाढो थियो, न उनजो को न डॉक्टर सौराब खान सरकी EP कोई भी हिन टाइम मोहम्मद मियां सूमर साहब EP जेकबाद हिन टाइम कोई बि हिन टाइम कोई न थियो आहे। अदा पाणी अची वियो आहे, पाणी खे तक़रीबन 15 ॾींहं आहे, को कटारो न आयो आहे, न को हिते को अहिड़ो को आयो आहे। असां पाण आवाम सॼी जेको कई आहे हिमत कई आहे हिते, ॿियो को नथो अचे, न को अमीर अचे थो, न को MPA अचे थो। महिरबानी करे कट ॾियो आहे त को कंहिंजा ॿार बचा निकिरनि। प्यारो खोसो, वली मोहम्मद, पारू, उहे सॼो इलाइक़ो भरियो पिया माण्हुनि सां। बराए महिरबानी अलाह अञा ते हाणे हिन ॿारनि बचनि खे त कढियो, को रस्तो ॾियो। असां वटि को बि अहिड़ो इमदाद न आहे पुॻो। पाणी आयो आहे, फसल ॿुॾी विया आहिनि, असांजा पोयूं माण्हू फाथल आहिनि ते को बि ना को डॉक्टर आहे, ना को MPA आहे, ना अहिड़ो को असांजो मदद करण वारो आहे। असां बरियाड़ी जा ऐं सादा माण्हू पाण जेका पंहिंजी मदद कई आहे, को माण्हू कढिया आहिनि, अञा बि असांजा माण्हू फाथल आहिनि। ना को फंड वग़ैरह आहे, राति कोठी बरसाति आहे, कल्ह कोठी असां ईअं खटंदे पिया आहियूं। ना को सिज निकिरे थो, ना असांजा ट्रपड़ सुका आहिनि, ना काशे ॿार असांजा इन पोसल में मरनि था। असां वटि को अहिड़ो इमदाद न आहे पुॻो। MPA आहे, MNA आहे, जेको बि आहे, असां सादा आहियूं, असांखे का बि ख़बर न आहे। ख़ुदा करण असांजी मदद कयो। जी नाज़रीन, तव्हां हिन मुतासिर इलाइक़े जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बरसाति हिननि इलाइक़नि में जेके आहे त तबाही मचाए छॾी आहे ऐं हितां जा जेके ॻोठ आहिनि उहे मुकमिल तौर ते बरसाती पाणी जे लपेट में आहिनि ऐं ॿुॾल आहिनि। घरनि जे या ॻोठनि जे जेके आहे चौधारी उते बरसाती पाणी जमा थी वियो आहे, जंहिं सबबु हिते हिननि इलाइक़नि में जेके आहे त हितां जे बासर्ज़ जेके आहे त हथरादू कट हया विया आहिनि, जंहिं सबबु हिते जेको आहे त ज़मीनी राब्तो जेको आहे त हिननि जो कटिजी वियो आहे ऐं जेको आहे त ॻोठनि खां जेको आहे त 3 खां 4 किलोमीटर ताईं जेको आहे त 4 खां 5 फुट पाणी हिते जमा आहे, जंहिं सबबु को निकिरण जो रस्तो कोन्हे। DC जेकबाद ऐं मुख़्तियारकार ठुल जेके आहे त हिननि ॻोठाणनि जी वाहुर कनि ऐं हिननि इलाइक़नि जो दौरो करनि ऐं हितां जे मुतासिर माण्हुनि खे जेको आहे त लॾ पलाण करे कंहिं महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कराइनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, कड़ी हसन।